अलाह शल रहम करे। हा सुवारनि में रेल में चढ़ त ॼण सॼी रेल खे बाहि लॻल। कराची ते वञ हराम जेको माण्हू तव्हांखे गाॾियुनि में नमाज़ पढ़ंदो नज़र ईंदो इलाह मां को दौकड़ो को हिकु अधु माण्हू बसि सॼी रेल ईअं छूट पे हलंदी नमाज़ ई कोन पढ़े बसि। ज़ाइफ़ुनि जे गाॾियुनि खे त बाहि लॻल हराम जी ॻाल्हि नमाज़ पढ़ंदी बसि नमाज़ ई कोन। ज़ाइफ़ुनि जे गाॾी में त दिलि में नमाज़ कान्हे। मर्दनि में बि हिकिड़ो कुतीलो काथे टोंकंदे नज़र ईंदो न त मिड़े ई ख़ैर। अहिड़ी हालत थी वई आहे सॼी गाॾी जो लाहौर खोटी जो कराची ते सॼी बाहि लॻल टांडनि सां बरंदड़ गाॾी होसि ताईं पहली पहुचे। अलाह रहम करे अहिड़ी हालत थी वई आहे। वरी वापार तिजारतूं एॾा वॾा तकल्लुफ़ात घणी कान वरी वरी बेगियूं भरे हलंदा। हाणे वरी रेल में बि ॾाढी कुड़ी था वञनि मुसीबत त इहा रेल में बि उहा घड़ी बि वांदि काई न अहिड़ो न बुर्श दुर्श लॻा पिया रेल में बि ॾाढी भॻ न थींदो लोॾे में टुको अचे वञे रत रहे। अहिड़ी हालत माण्हू अजीब फर्स्ट क्लास में वेठा आहिनि त नमाज़ जो वक़्तु गुज़री वञे वरी जेके नमाज़ पढ़नि तिन जी हालत बि अजीब। हिकिड़े खे ॾिसो भर ॾे मोकिले नमाज़ पढ़े बाबा उहो भर ॾे छो थो पढ़े रेल आहे नी भाई रेल ॼण काबो आहे काबे में अंदरि जो माण्हू वञे हाजी वेंदा अथव हितां हितां त असां नमाज़ पढ़ंदो काबे ॾे करे हाजी जॾहिं उते वेंदा आहिनि त चौधारी बि नमाज़ पढ़ंदा आहिनि काबे जे पर जेको काबे में अंदरि घिड़ी ऐं पोइ नमाज़ पढ़ंदो जाॾे वणे था ॾे करे उतर बि काबे में त ओभर बि काबे में छो त अंदरो भितियूं काबे जी साम्हूं न रेल जो गाॾो ॼण काबे जी भित आहे। जेको माण्हू अंदरि नमाज़ पढ़े न रेल जे दॿे वेही ओभर नमाज़ पढ़े ॾखिण नमाज़ पढ़े उतर जाॾे ऐं जे चओ त रहंदो कावड़ चवंदो आहे रेल आहे की न असुल रहंदो मौलवीअ ते बि कावड़। हा असां जेकर ॿी नमाज़ पढ़ंदा रेल में त वीचारा हिकदमि सीट ते उथी वञनि साईं हिते सीट ते वेही पढ़ो नमाज़ न अरे बाबा वेही छो पढ़ो नमाज़ ॾिसे रेल आहे की न रेल जी माना त हिकु त नमाज़ ई माफ़ पढ़णी ई कान्हे जेको पढ़े त उतर मुंहुं करे हुनजी मर्ज़ी ॾखिण मुंहुं करे हुनजी ऐं जे पढ़े त वेही पढ़े त हुनजी मर्ज़ी बीही पढ़े त हुनजी मर्ज़ी पर बीही केरु पढ़ंदो आहे रुगो डंडा मोटा सभु वेही पढ़नि नमाज़ हूअं वतन घुमंदा रोलंदा दरनि ते बीठा आहिनि पर ॼण अचे मथो ई रुगो नी मर्द फिरेनि। अहिड़ी हालत दीन जी जेके ॻाल्हियूं सभु ईअं ई तिबाह थी वियूं।